अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॿिनि हफ़्तनि जी जंगबंदी। इसराइल बि इतफ़ाक़ करे वरितो। पाकिस्तान जी सफ़ारतकारी कामयाब। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि रंग लाथो। अमेरिका ईरान मथां 2 हफ़्ता हमला न कंदो। ईरान बि जवाबी कार्रवाई रोके छॾियूं। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ 2 हफ़्तनि लाइ खोलण वारे पाकिस्तान जी तजवीज़ क़बूल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त उहो ऐलान कंदे ख़ुशी थी आहे त अमेरिका ऐं ईरान जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो आहे। लिबनान ऐं ॿियनि हंधनि ते हलंदड़ वेढ़ बि रोकी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिका ऐं ईरान जे वफ़दनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। अमरीकी सदर पारां ईरान मथां 2 हफ़्तनि लाइ हमला रोकण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जंगबंदी बैदि 100% फतह हासिल करे वरिती आहे। 15 नुकाती मंसूबनि मां अक्सर नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। पंहिंजे ट्वीट में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर